अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था फैज़गंज मां अहमद चांग की रिपोर्ट मुताबिक फैज़गंज के हेड वारे शहर पक्का चांग के स्कूल रॉयल सिटी कॉलेज के शागिर्दन समेत बियन स्कूलन के शागिर्दन के ॿियूं ॾींहुं आहे सिंधु दरिया मां निकिरंदड़ गैर कानूनी केनालनि ख़िलाफ़ शहर पक्का चांग में रैली कढी वई ऐं मेरान हाईवे ते एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। इन मौक़े ते शागिर्दनि जो चवणु हुयो त सिंधु दरिया खे असीं पंहिंजो पालणहार था समझूं। ज़रदारी लीग जेसिताईं केनालनि वारो फ़ैसिलो वापसि न वठंदी असांजी जदोजहद जारी रहंदी। आख़िरी हल असां रोडनि ते निकिरंदासूं ऐं शदीद एहतजाज कंदासूं। सिंधु दरिया मां गैर कानूनी निकिरंदड़ केनालनि जो फ़ैसिलो असीं रद्द कयूं था। गैर कानूनी केनाल असांजे लाशुनि ते ठहंदा। चीफ जस्टिस ऐं वज़ीर आज़म खां मुतालबो कयूं था त गैर कानूनी निकिरंदड़ केनालनि जो कमु फौरी तौर बंदि कयो वञे। स्कूल शागिर्दनि ये रैली कढी आहे केनालनि जे ख़िलाफ़। पाणी असांजो जीअं पोइ जेको सिंधु दरिया असांजो सदन खां वहंदो थो रहे, उन मंझां जेके 6 गैर कानूनी केनाल कढिया पिया वञनि उन्हनि जे ख़िलाफ़ असां इहा रैली कढी आहे। जेकॾहिं इहे पाणी असांजो छुड़ियो पाणी जेको दरिया जो पाणी आहे उहो असां वटि न वहंदो, असांजे वाहन मंझि असांजे ज़मीननि मंझि न वहंदो त असांजो काइण त परे जी ॻाल्हि आहे। जेके असांजियूं ज़मीनूं आहिनि उहे त हिकु त ज़रखेज़ मंझि बंजर थी वेंदियूं। रहियो खुयो असांजो जेको पीअण जो पाणी आहे, जर जो पाणी आहे, उहो बि ख़राबु थींदो। न असांखे जेकॾहिं इहे केनाल निकिरंदा पीअण जो पाणी मिलंदो, न ई असां को फसल खाए सघंदासीं। सिंध गवर्नमेंट पाण विकायल आहे त सिंध गवर्नमेंट जेके असांजा पीपुल्स पार्टी जा चूंडियल नुमाइंदा वेठा आहिनि उहे सॼा जो सॼा पंजाब जा चूंडियल आहिनि। इलेक्शन थींदी न आहे, सिलेक्शन थींदी आहे, जंहिंखे चाढ़नि जंहिंखे पाण विहारनि जेको उन्हनि जे हुकूमत हले। बाक़ी केनालनि खां न मुड़िया विया त असां था चऊं त असांखां